असां साईं ज़ुल्फ़कारनैन हैदरी साहब खे गुज़ारिश कंदासूं त काफ़ी वक़्तु थी वियो आहे त कुझु असां साईं अलाह जे ॾिने मां कुझु असांखे ॿुधाइनि। बिस्मिल्लाह साईं ज़ुल्फ़कारनैन। सलीमा असां सां गॾु माजिद बि आहे। हा ऐं वहीद वफ़ाई जो त तव्हां पाण ई फ़्रेश कयो। इहो लक़ब तब्दील थियो। अॻे वहीद हैदरी ॿुधो होसीं, जी जी, हाणे वहीद वफ़ाई जो तव्हां सही हिनमंद वफ़ाई बि वॾो हिकिड़ो नालो रहियो आहे, तारीख़ जो वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। पाकिस्तानी चौक कराचीअ जे भरिसां हुनजी वॾी बिल्डिंग आहे, वॾो नालो रहियो आहे। वफ़ाई बि हिकिड़ो सुठो आहे ऐं वफ़ा बि कई आहे हिननि जो। वफ़ाऊं अवां सां सां जेके आहिनि आला आशिकार करे आहे। साईं वॾी महिरबानी आहे पंहिंजे लाइ इहो तमामु हिकिड़ो एज़ाज़ थो सम्झां त साईं अब्दुल रज़ाक आबिद लाखू साहिब जन शफ़क़त करे असांजे हिन ग़रीब खाने ते तशरीफ़ खणी आया ऐं साईं मोहतरम मुंहिंजा मोहसिन साईं सलीम सिंधी साहिब हुन सां गॾु आहिनि। बक़ाइदा जेके दोस्त तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं असांखे असांजी हौसला अफ़ज़ाई कई ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। दोस्तनि जी फ़रमाइश ते मां हिकिड़ो नज़म पेश कंदुसि जेको जमियत ते बि आहे ऐं मौजूदा दौर जी सूरत जे हवाले सां बि आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी संभाल मुंहिंजी नज़र कंदुसि इंशाअल्लाह। जमियत जो मक़सद जमियत जो नारो अचो आणियो कानून क़ुरान वारो। जमियत जो मक़सद जमियत जो नारो अचो आणियो कानून क़ुरान वारो। अचो आणियो कानून क़ुरान वारो। जमियत शरीयत जी मंज़िल दसे थी। जमियत सियासत जी साञा हेॾे थी। जमियत शरीयत जी मंज़िल दसे थी। जमियत सियासत जी साञा हेॾे थी। जमियत अज़ीमत जो दगवान यारो। अचो आणियो कानून क़ुरान वारो। अचो आणियो कानून क़ुरान वारो।